कंडियारो में जिसकम पारां पुरानी टाउन कमेटी खां गो अफ़गानी गो रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी स्टार चौक आॾो पहुती, जिथे मरकज़ी अॻवान अमजद मैसर ऐं कारकुननि हारून कलोड़ो, सुहेल गांगरो, नजीब मंगरियो, हुबदार मल्लाह, सुल्तान गांगरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जिसकम अॻवान अमजद मैसर ऐं ॿियनि जो चवणु हो त अफ़गाननि समेत धारियनि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। धारिया सिंध जे मईशत ते भार बणियल आहिनि। हुकूमत अफ़गाननि जे नेकाली लाइ संजीदा कदम खणी सिंध जे पुरअमन धरती के धारियनि जी आबादकारी सबबि इंतिहा पसंदी जे वर चाढ़ियो पियो वञे। हिननि चयो त काफ़ी अरसे खां सिंध में धारियनि जी आबादकारी सबबि धरती धड़नि जे वसीलनि ते फुरलट करे सिंधी माण्हुनि जो इस्तेहसाल कयो वियो आहे। सिंध खे आलमी यतीम खानो बनाइण जी कोशिश कई वई आहे। हिननि चयो त अफ़गाननि समेत धारियनि जी नेकाली न कई वई त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।